जा मसला आहिनि ई कोन, उहे सिंधी माण्हुनि जा मसला कोन्हनि के। उहे मसला आहिनि ज़ैन शाह जा, अयाज़ लतीफ़ जा, अरबाब रहीम जा, लियाकत जतो जा मसला आहिनि। ऐं प्यारा दोस्तो, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम बर्निंग इशूज़ जे सिलसिले में मां अॼु ॿीहर हाज़िर आहियां। सलाम क़बूल पए। मुंहिंजा कुझु दोस्त 2-3 ॾींहंनि खां वठी मूंखां रूबरू या कुझु टेलीफ़ोननि ते पुछनि था, कॉल करे, त सिंध जे मसइलनि ते इहा हाय घोड़ा त कजे थी पई, पर मसइला हल छो नथा थियनि ऐं उहे मसइला कीअं हल थींदा, उन ते बि ॻाल्हाइजे। हाणे मसइला जेके आहिनि उहे पहिरीं त मसइलनि खे सम्झे त असांजा मसइला कहिड़ा आहिनि, ॿरंदड़ मसइला कहिड़ा आहिनि। सियासी मसइला त हाणे सियासतदाननि जो कमु आहे, उन में उहे हल कनि था या नथा कनि। उन में आवाम जो बि हिसो हूंदो आहे, आवाम बि बाशौर आहे असांजो। असुलु ॻाल्हि इहा आहे त मसइला जेके हल थींदा आहिनि उहो हिकु त पाण में ॿधी करण सां थींदा आहिनि। मूंखे चयो वियो त भला असेंबली आहे, उहे मसइला हल छो नथा करे। भई असेंबली में तव्हां जेके माण्हू चूंडे मोकिलियो था, उन्हनि जी सूरत हाल इहा आहे त उहे पाण ख़ुशपोश माण्हू आहिनि, उन्हनि वटि मिल्कियतूं आहिनि, उन वटि कारून जा ख़ज़ाना आहिनि। उहे असेंबली में वञण खां पोइ हू असांजा नथा थियनि। उहे असेंबली में वञण खां पोइ उहे पंहिंजी जेका मिल्कियत हथ कई अथनि, कीअं बि हथ कई अथनि, उन जो तहफ़ुज़ ऐं उनखे वधाइण, उन लाइ कोशिशूं कंदा आहिनि। सो असेंबली में अॼु जे दौर में, हिन दौर में असेंबली खां अहिड़ी तक़ाज़ा करणु, अहिड़ी घुर करणु, अहिड़ी सोच पैदा करणु त भई असेंबली असांजो मसइला हल कंदी, उहो ॾिसण में नथो अचे। हा, छो त इलेक्शन जेका थिए थी न, उन इलेक्शन जा जेके मयार आहिनि, जेके क़दर आहिनि, उहे सही कोन्हनि के। इलेक्शन में वोट थिए थो नथो थिए, पर माण्हू उहो ई खटे थो जंहिंजी किथां अज़गैबी का सिफ़ारिश थिए थी, जेको उते नालो लिखिजी वञे थो। त मसइला असेंबली हल कोन कंदी। हल कीअं थींदा त असां पाण में ॿधी कयूं। कीअं ॿधी कयूं? ॾिसो, ही सोशल मीडिया जो ज़मानो आहे। सोशल मीडिया ऐं सिविल सोसाइटी, इहे जेके आहिनि सो पंहिंजा मसइला हल करण लाइ सिविल सोसाइटी सोशल मीडिया जो सहारो वठे थी। मिसाल तौरु हींअर पाण गॾु आहियूं, नंढड़ी बच्ची, नंढड़ी मासूम न्याणी प्रिया कुमारी जे सिलसिले में सॼी सिंध गॾु आहे। सिंध जा माण्हू गॾु आहिनि, आवाम गॾु आहिनि, पर को बि वॾेरो कोन्हे गॾु। वॾेरा शाही जो को बि नुमाइंदो इन में शामिलु कोन्हे। छो त इन में जेके इन में असुल में जेके ॾोहारी आहिनि, जेके अगवा कंदड़ आहिनि, उहे बि त वॾेरा शाही जे नुमाइंदनि जा माण्हू। तंहिंजे करे पाण ई हेठिएं तबिके जा माण्हू, वर्किंग क्लास जा माण्हू, इहे ई गॾिजी पोरियत क्लास जा माण्हू पंहिंजा मसइला हल करे सघूं था। हाणे मसइले हल करण लाइ ॿधी कीअं कजे? कीअं कजे? सोशल मीडिया ते वेठा आहियूं, हिक ॿिए सां राब्ता रखूं था। 5,000 माण्हू हिक ॿिए जा मेंबर आहियूं। उहे 5,000 मेंबर रोज़ कंहिं ॻाल्हि ते हिकिड़ी पोस्ट रखी छॾनि त हुक्मरान जो हां फाटी पवंदो। तंहिंजे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंधी माण्हू ॿधी कनि। ॿधी करण खां पोइ वरी जांभो बि खणनि। जांभो सम्झो था? माई बख्तावर शहीद जो नालो वरितो थो वञे न, उन जांभो खयों। याने पंहिंजे दुश्मन खे जांभो बि ॾेखारिजे ऐं अखियूं बि ॾेखारिजनि, तॾहिं ई पाण पंहिंजा मसइला हल करे सघूं था। मां यानी माई बख्तावर जे ॻोठ में वियुसि त उते मूंखे ॿुधायूं त माई बख्तावर जे हथ में को वॾो को लठ बाठो कोन हो, जांभो हथ में हो ऐं हुनखे अखियूं ॾेखारे पई त दल्ला तूं असांजे जेको आहे सो अन्न खणण लाइ असांजे तूं जेको आहे सो ॻोठ में आयो आहीं ऐं तोखे अन्न खणण न ॾींदासीं। ऐं उन सूरमी जांभा हुनखे हयां आहिनि, उलारिया आहिनि, ऐं पोइ हुन बुज़दिल पंहिंजे हथ में हथियार हुयुसि, उन सां फायर करे हुनखे मारे छॾियो। उहो ख़ैर उहा त अकेली हुई, पर पाण जेकॾहिं सिंध जा समूरा माण्हू इहे जांभा खणूं, पहिरीं त गॾु थियूं, पोइ असांखे हथियार पवार मिलंदा कोन, न को असां उहो खणंदासीं। पाण बिल्कुलु जेके सो इन जे ख़िलाफ़ु आहियूं त को हथियार खणी झेड़ो कजे। असां चऊं था त ॿधी कयूं ऐं पोइ जांभो हथ में खणूं। हीअं गॾु खे हकलबो आहे जांभे सां। पंहिंजे ॻोठनि में जांभो हूंदो आहे ऐं पंहिंजा
मसइला ईअं हल करे सघजनि था, ॿधी कयूं। ऐं मूंखे त शौक़ु हूंदो आहे त सिंध जा माण्हू हारी तनज़ीमूं, सिंध हारी कमेटी, सिंधी हारी तहरीक, इहे सभु गॾिजनि। हाणे उहे विछा बिछा ख़तमु थी विया, हाणे सभु गॾु आहियूं। अचो त गॾु थियूं, गॾिजी। असां वकील जी आहियूं, असां वकील त गॾु थींदा आहियूं, पर वकीलनि जी जेका महदूद आहे, जेका लाइन आहे, महदूद जेके आहे सोच, उनखे बि हारी, मज़दूर, पोरियत ऐं वकील, उस्ताद ऐं ॿियूं तनज़ीमूं गॾिजी जेकॾहिं सिंध जे मसइलनि ते पाण सोशल मीडिया ते ई वठां कयूं त असांजे सिंध जा मसइला हल थी वेंदा, जंहिंमें गुरबत, महांगाई, बेरोज़गारी, बदअमनी, हे अगवा, हे फुरूं, हे धाड़ा, हे मासूम नियाणियुनि जो अगवा। असीं कॾहिं सिंध सेक्रेटरीट विया आहियूं कॾहिं गॾिजी, ऐं होम सेक्रेटरी असीं ॿुधायूं त तो छा कयो आहे, या IG खे ॿुधायूं त तो छा कयो आहे। भला ॿिए हंधि नथा गॾिजूं त प्रेस क्लबनि ते त गॾु थी सघूं था न, ऐं गॾु थींदा बि आहियूं। ऐं जिन मसइलनि ते गॾु थियूं था न, उहे मसइला जेके आहिनि उहे बि असांजा ई मसइला आहिनि, पर हीअ असां गॾियल मसइलनि ते सभु गॾु थियूं, पंहिंजे हड़ा वड़ा करे गॾु थियूं। हैदराबाद में पीर साहिब पागारे जे चवण ते केतिरा माण्हू गॾु थिया हुआ। पीर साहिब पागारे जा जेके मसइला आहिनि उहे हारी ऐं मज़दूर जा मसइला आहिनि ई कोन, उहे सिंधी माण्हुनि जा मसइला कोन्हनि के। उहे मसइला आहिनि ज़ैन शाह जा, अयाज़ लतीफ़ जा, अरबाब रहीम जा, लियाकत जतो जा मसइला आहिनि, ऐं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा मसइला आहिनि। उहो जो गॾु थिया हुआ उन्हनि लाइ गॾु थिया हुआ, उन्हनि खे ॾेखारियूं पिए त असां एतिरा माण्हू गॾु थियो, असांजा मसइला हल कयो। हीअ त उन्हनि जा मसइला खयूं वेठा। हारी ऐं पोरियत माण्हुनि जा मसइला वरी बि असां पाण खणंदासीं। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां पंहिंजे हिन प्रोग्राम में हारियुनि जी अॻुवाण ऐं मज़दूरनि जी अॻुवाण इन्हनि जा हिते इंटरव्यू कयां, उन्हनि खे बि घुरायां पंहिंजे स्टूडियो में, ऐं उन्हनि खां पुछां त बाबा असांजा जेके ॿरंदड़ मसइला आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जो हल छा आहे। मूंखे हिकु ॿिनि दोस्तनि, मज़दूर अॻुवाणनि ऐं हारी अॻुवाणनि, उन्हनि चयो आहे त असां ईंदासूं। सो प्यारा दोस्तो, इन मौज़ू खे पाण अॻिते वधाईंदे इहा ॻाल्हि कंदासूं त सिंध जो वर्किंग क्लास जो माण्हू, पोरियत क्लास जो माण्हू, जंहिंखे पाण हारी, मज़दूर, ऐं उन में मर्द औरतूं सभु, औरत जो मूं मिसाल न त सूरमी असांजी, जिते असांखे फ़ख़्रु आहे। पाकिस्तान ठहण खां पोइ असांजी पहिरीं सूरमी माई बख़्तावर, जंहिं पंहिंजे अन्न बचाइण लाइ हथ में जांबो खयूं, कंडनि वारो जांबो। जांबो त सिंधी माण्हुनि जो सिंधी लफ़्ज़ आहे, सम्झंदा हूंदव। सो अचो त पाण सभु गॾिजी ऐं सभिनी जे हथनि में जांबा हुजनि, पहिरीं त ॿधी हुजे पोइ जांबो हुजे, त असीं दुश्मन खे अखियूं ॾेखारियूं। माई बख़्तार बि जांबो हथ में हो ऐं उनखे अखियूं ॾेखारियूं पिए, त दुश्मन खे ख़बर पवे त भई हाणे सिंध जे माण्हुनि जो नालो वठणु मसइलो थींदो। छाजो जेको आहे सो वॾेरनि जे दर ते वञूं था ऐं जेको आहे सो दरख़्वास्तूं कयूं था ऐं पुकारियूं था, गॾु थियूं, नंढ वॾाई छॾियूं। सो मुंहिंजो अॼु जो जेको पैगाम आहे या मैसेज आहे उहो इहो ई आहे त ॾिसो, अॻे कंहिं ज़माने में सिंध हारी तहरीक हुई न, मशहूरु ॻाल्हि आहे, मशहूरु। सिंध हारी तहरीक जे जलसे में असांजे पाकिस्तान जो तमामु वॾो पोरियतनि जो, हारियुनि जो ऐं मज़दूरनि जो शाइर जनाब हबीब जालिब, उनजी पहिरीं गिरफ़्तारी सिंध हारी तहरीक जे जलसे में थी हुई। कामरेड हैदर बशीर जो जलसे करण खां पोइ उन में उन शेर पढ़ियो, उनजी पहिरीं गिरफ़्तारी, मां दावा सां चवां थो त उनजी अॻ में का बि गिरफ़्तारी कान थी। उनजी पहिरीं गिरफ़्तारी असांजी सिंध हारी कमेटी जे जलसे करण खां पोइ थी हुई। उहो लाहौर मां आयो, पोइ कराची में बि रहणु लॻो, ऐं हू पोरियत दोस्त माण्हू हो, मज़दूर दोस्त, इनकलाबी माण्हू। उन ते शेर पढ़ियो जेको असांजे हुक्मरान तबक़नि खे पसंदि कोन आयो। रिसर्च करे त ॾिसो त सिंध जदोजहद बि करे थी ऐं उन में केरु शामिलु थिए थो। मां त यकीन करियो इन ख़्याल जो आहियां त असांजे ॾखिण एशिया में हारियुनि जूं एॾियूं तनज़ीमूं सुठियूं कोन्हनि जहिड़ियूं असांजे सिंध में आहिनि, जंहिंमें सिंध हारी कमेटी ऐं सिंधी हारी तहरीक, इन्हनि जहिड़ी का तनज़ीम ई कान्हे का। ईअं ई शागिर्दनि जूं तनज़ीमूं असांजूं ॾखिण एशिया जे समूरनि सियासी शागिर्दनि जे तनज़ीमनि खां
बाशऊर ऐं अॻिते ऐं मुनज़्ज़म आहिनि, त उन्हनि खे असां हिन कम में शामिलु कयूं। अचो त सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते हाणे अख़बारी बयाननि मां इन्हनि मां कुझु कोन थींदो, मीडिया खे जो सहारो वठिजे ऐं गॾु बि थिजे। सो साथियो, मुंहिंजो अॼु जो पैगाम इहो आहे। ऐं जेकॾहिं मुंहिंजी ही वीडियो पसंदि अचे त इनखे लाइक बि कयो, शेयर कयो, कमेंट कयो, मुंहिंजी रहनुमाई कयो, सब्सक्राइब कयो। तव्हांजी महिरबानी थींदी। सदाईं गॾु।